भाई को कुरान के न मने तो कुरान पुजो तो सब खैर पुरारा छा कंदा जेको नबी जे फरमान के न मने यो हिते भी जलील हुंदो हुते भी जलील हुंदो इज्जत उन्हन जी आ जेके कुरान ऐं हदीस के मञंदा आहिन चओ सल्लल्लाहु अलैहि सुभान अल्लाह। मुझा दोस्तों अचो तो के मदीने वारे साईं जे पाक घराने जो शान रसूलुल्लाह जे फरमानन सा बुधाया। मुझा दोस्तों सवाए के मोहर का किताब जे अंदर रिवायत दिया मुझे सुने हबीब जो फरमाना पर उन्हें हदीस के रिवायत करने वारो अबू बकर सिद्दीक शान अली जो हुजे बयान नबी जो हुजे पहुंचाइण वारो अबू बकर सिद्दीक हुजे। अबी बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु क़ाल समिअतु रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला यजूज़ु अहदुन अस्सिरात इल्ला मन कतब लहू अलीउल जवाज़। पुत्र क्या मजो ॾियारो थींदो हिते महशर जो मैदान हूंदो परियों जन्नत हूंदी विच में दोज़ख हूंदी जंहिंखे जन्नत ॾे वञणो आहे उनखे व इन मिनकुम इल्ला वारिदुहा व कान अला रब्बिका हतमम मक़दिया। तमामा को बि नहीं पर हर एक के दोज़ख टपणी पवंदी दोज़ख टपंदो तॾहिं जन्नत ॾे पहुचंदो। हाणे त कुॾणी सुकी वई आहे पर हिकिड़े कुॾण जा हिकिड़े हिन पासे वेठा आहिनि ॿिया हुन पासे वेठा आहिनि। जेकॾहिं तुंहिंजो घर कुॾण जे परे पासे आहे त कुॾण टपंदे त घर पहुचंदे न समझो था या न। हे महशर जो मैदान आहे जिते सभिनी खे रब गॾु कंदो पर उहा जन्नत विच में आहे जहन्नम। हाणे इन जहन्नम खां हर हिक खे गुज़रणो आहे गुज़रंदो तॾहिं जन्नत में पहुचंदो। किथां गुज़रंदो मदीने वारे साईं फरमायो त दोज़ख जे मथां पुल आहे जेका वार खां सन्ही आहे तलवार खां तिखी आहे पींघे वांगुरु लुटंदड़ आहे हर हिक खे इहा पुल ज़रूर टपणी आहे। पो मदीने वारे साईं फरमायो त जेॾी महिल को इहा पुल टपंदो पो परियों जन्नत ॾे पहुचंदो पर इन पुल खे टपण जे लाइ इजाज़तनामो खपे। उन इजाज़तनामे खे जेका मूं हदीस पढ़ी साईं करीमन फरमायो ला यजूज़ अहदुस सिरात इल्ला मन कतब लहू अलीउन अल जवाज़। जवाज़ खपे चिठो खपे। अब अल्लाह ताला सां सभिनी खे मदीनो ॾेखारींदो मदीने वेंदो त पहिरीं पहिरीं पासपोर्ट ठाराईंदो आहे पासपोर्ट खां सवाइ न कराची में छॾींदव न को वरी परते छॾींदव पासपोर्ट ॾेखार। पासपोर्ट जे मथां अंग्रेजी में लिखियल हूंदो आहे पासपोर्ट उर्दू में लिखियल हूंदो आहे पासपोर्ट अरबी में लिखियल हूंदो आहे जवाज़ सफ़र माना सफ़र जो जवाज़। सफ़र जो जवाज़ जे वटि पासपोर्ट हूंदो उहो
हितां उकरी मदीने पार पहुचंदो जे वटि पासपोर्ट न हुजे इहो इते कराची में बीठो हूंदो जहाज में चढ़ण न ॾींदो गाल समझव न साईं फरमाइनि था पुलिस रात टपण जे लाइ जवाज़ खपे पासपोर्ट खपे जन्नत में वञण जे लाइ पासपोर्ट घुर्जे हबीबन करीमन फरमायो त इहो जन्नत जो पासपोर्ट इशू करण वारो ॾियण वारो अली हूंदो कुरान फरमाए तो जैसी पुल न टपंदो जन्नत में न पहुंचंदो मदीने वाले फरमायो त पुल टपण जन्नत दे पहुंचण जे लाइ जवाज़ सफ़र खपे पर इहो जवाज़ किथों मिलंदो दुनिया जे पासपोर्ट वठण जे लाइ तूं पासपोर्ट ऑफिस में वेंदे पर जेकॾहिं जन्नत जो पासपोर्ट खपे त अलीअ जे दर ते वञणो पवंदो अली जेकॾहिं अलीअ खां हटे न त न पासपोर्ट मिलंदई न पुल टपंदे न जन्नत ॾे वेंदे जे जन्नत में वञणो आहे त अलीअ जे दर ते झुकणो पवंदो ॻाल्हि सम्झ में वेठ भले न चओ सल्लल्लाहु अलैहि सुभान अल्लाह मुझा दोस्तो बी हदीस इमाम दार कुतनी पंहिंजे किताब सुनन दार कुतनी में रिवायत आंदी आहे इन हदीस जो रावी पाण मौला अली हैदर करार जो रिवायत करे त हिकड़े ॾींहुं मदीने वारे मीर जी कचहरी में वेठो हुयुसि हाय 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 मुस्तफा जी कचहरी हुजे ऐं अली मुस्तफा जे अॻियां वेठो हुजे इहो मंज़र केॾो सुहिणो हूंदो इहो निज़ारो केॾो प्यारो हूंदो हे नबी आहे अली आहे ही कचहरी दिलबर मोहम्मद करीम जी लॻल आहे साईं फरमाइनि था अली अॼु वेझो आहे त हिकिड़ी राज़ जी ॻाल्हि ॿुधायां मौला अली अर्ज़ कयो या रसूल अल्लाह हिकड़ा राज़ हूंदा आहिनि जेके रुॻे दिल में सांढबा संभालबा आहिनि कन राज़न जे खोलण जी इजाज़त बि हूंदी आहे हबीब जे तव्हांजी मर्ज़ी हुजे इहो राज़ सीने में सांढे छॾियां लिकाए छॾियां कंहिंखे न ॿुधायां जे चओ त इहो राज़ हड़नी खे ॿुधायां उम्मत खे आगाह कयां साईं फरमायो त अली राज़ मुंहिंजो आहे फरमान मुंहिंजो आहे भली त मुंहिंजी उम्मत खे वञी ॿुधाए पोइ सोणे अलीअ बयान कयो इमाम दार कुतनी रिवायत कयो तॾहिं त अॼु फ़कीर बि तव्हांखे ख़ैरपुर दर्जा में ॿुधायो को राज़ ॿुधंदो न जेको मदीने वारे साईं फरमायो या अली अंत कसीमुल जन्नत वन्नार यौमल क़ियामा ए अली जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो त माण्हुनि जे विच में जन्नत बि तूं वंडींदे दोज़ख बि तूं वंडींदे वंडण जूं ॾोयूं तुंहिंजे हथ में वंडण जो पावर वंडण जो इख्तियार तुंहिंजे हथ में हूंदो ए अली तुंहिंजी मर्ज़ी आहे जंहिंखे जन्नत वंड में ॾी जंहिंखे जहन्नम वंड में पुट ॻाल्हि सम्झ में आया भले न हा
पो जने जेरी मला अली वंड वंडींदो जेके अजु चवन था अली खता ते हुयो अली नाहक ते हुयो अली जो पुत्र हुसैन नाहक ते हो छा उन्हन के जन्नत वंड में नींदो केखे जन्नत वंड में नींदो ओ हिनन आशिकन के जंजी मौला अली सा मोहब्बत आ जंजी करबला जे शहीदन सा मोहब्बत प्यार इश्क मजा चो अली अली साईं कंदो सब भली भली ज़बान इते दो या घर छड़े आया यो खैरपुर वाला हूं त सखणे ॻाल्हाइण में भी कन पे फाड़ींदा आयो अली जो शान न थो वणाई ज़बान से हर को चवे इश्क मजा चो अली अली साईं कंदो सब भली भली इश्क मजा चो हैदर जी हुब मुझो ईमान हैदर जी हुब मुझो ईमान दर्स पढ़ायो मुखे कुरान मरंदो मुनाफिक रुली रुली मरंदो मुनाफिक रुली रुली इश्क मजा चो अली अली ओ साईं कंदुआ सब भली भली सुभान अल्लाह मुझा दोस्तों इमाम इब्ने अबी शैबा मुसन्नफ इब्ने अबी शैबा किताब में रिवायत आंदिया मदीने वाले साईं जी जात हिकड़े ॾियारे सभिनी सहाबन के घुरायो ये साईं जन जे दुनिया ता पर्दे फरमाइण वारा ॾींहं वेझड़ा हुया दुनिया ता महबूब रुखसत थियण वारा हुया ओॾी महिल सभिनी सहाबन के घुरायूं पो काम खतीबा हुजूर खुतबे ॾियण जे लाइ बीठा खुतबो ॾियण तकरीर करण बीठा फहमिदल्लाह व असना अलैहि अल्लाह जो हम्द पढ़ियूं अल्लाह जी सना बयान कयूं पो फरमायूं उसीकुम बिइत्रती खैरा ए सहाबियो ए मुझा उम्मतियो बुधो मुझी गाल ॿियनि ताईं बि पहुचाए जो त मां तव्हां खां विछड़ण वारो आहियां पर उसीकुम तव्हां खे वसीयत थो कयां बिइत्रती खैरा मुंहिंजे बचनि मुंहिंजे घराणे सां चङो सलूक रखियो